नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा हलूं त सिंध हुकूमत पारां सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। लाइव स्टॉक जो सेक्रेटरी एजाज़ मैसर बदिली कयो वियो आहे। ज़राअत खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त तमीज़ुद्दीन खेड़ो लाइव स्टॉक एंड फिशरीज़ जो नओं सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं, वधीक अपडेट कंदा हलूं त रफ़ीक अहमद बोरडो लियारी एक्सप्रेस वे जो प्रोजेक्ट डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। इन हवाले से एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं त सिंध हुकूमत पारां सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। लाइव स्टॉक जो सेक्रेटरी एजाज़ मैसर बदिली कयो वियो आहे। ज़राअत खाते जो सेक्रेटरी मुक़ररु थियो आहे, जॾहिं त तमीज़ुद्दीन खेड़ो लाइव स्टॉक एंड फिशरीज़ जो नओं सेक्रेटरी मुक़ररु थियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। रफ़ीक अहमद बोरडो लियारी एक्सप्रेस वे जो प्रोजेक्ट डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं, सिंध हुकूमत पारां सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वियूं आहिनि। लाइव स्टॉक जो सेक्रेटरी एजाज़ मैसर बदिली कयो वियो आहे। ज़राअत खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। तमीज़ुद्दीन खेड़ो लाइव स्टॉक एंड फिशरीज़ जो नओं सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। रफ़ीक अहमद बोरडो लियारी एक्सप्रेस वे जो प्रोजेक्ट डायरेक्टर मुक़ररु कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं त सिंध हुकूमत पारां सेक्रेटरीज़ जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। लाइव स्टॉक जो सेक्रेटरी एजाज़ मैसर बदिली थी वियो आहे, जॾहिं त ज़राअत खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी रोज़ानी ब्यूरो चीफ सोप जो ब्यूरो चीफ वहीद गुल मेहमान असां सां लाइन ते मौजूद है। जी वहीद गुल, अपडेट कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हुकूमत तरफा ग्रेड 20 जे मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जूं बदिलियूं ऐं मुक़ररियूं कयूं आहिनि, जंहिंमें ॿिनि अहम खातनि जा जेके सेक्रेटरी आहिनि उहे बदिली कया विया आहिनि, जंहिंमें जेको लाइव स्टॉक खाते ऐं फिशरीज़ खाते जो जेको सेक्रेटरी आहे एजाज़ मैसर उनखे बदिली कयो वियो आहे, जंहिंखे ज़राअत खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो आहे, जॾहिं त जेको तमीज़ुद्दीन खेड़ो आहे उनखे लाइव स्टॉक एंड फिशरीज़ खाते जो सेक्रेटरी मुक़ररु कयो आहे, जॾहिं त ज़राअत खाते मां वरी जेको परवेज़ अहमद सीहड़ आहे उनखे SNG में रिपोर्ट करायो वियो आहे। उनखां अलावा इहो पिणु ॿुधाईंदो हलां अव्हां खे त ग्रेड 20 जो ऑफिसर आहे अमन बख्श नारे जो, उनखे पिणु लियारी डेवलपमेंट मां बदिली करे रेवेन्यू सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू में जुडिशियल मुक़ररु कयो आहे, जॾहिं त DG सिविल सर्विसिस एकेडमी जी जेका पोस्ट ख़ाली पियल हुई उनजी चार्ज कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद रशीद अहमद ज़रदारी जे हवाले कयो वियो आहे। इन सिलसिले में SNG तरफ़ां मुख़्तलिफ़ जेके आहिनि 3 धार नोटिफिकेशन पिणु जारी कया विया आहिनि। जी वहीद गुल, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।